बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों एक मुल्क में हर शइ टके में सेर हूंदी हुई। उन मुल्क में जेकॾहिं तव्हांखे का भाॼी वठणी आहे त बि टके में किलो, जेकॾहिं तव्हांखे सोन वठिणो आहे त बि टके में किलो। जेका बि शइ मतिलबु ज़िंदगीअ जे वापे जी हुई, गोश्त मच्छी जेका बि तव्हां शइ वठो उहा तव्हांखे टके में किलो मिलंदी हुई। उन मुल्क मंझां हिकिड़े गुरूअ जो ऐं उन जे चेले जो गुज़र थियो। जॾहिं उन्हनि ॿिन्ही ॾिठो त हिते त हर शइ टके में सेर थी मिले त चेले जी दिलि जेका आहे उहा हिरखाइजी पई ऐं चेले गुरूअ खे चयो त गुरू, कुझु वक़्तु हिते रहूं था पाण हिन मुल्क में ऐं खाई पी ॾाढो मज़ो कंदासीं ऐं तमामु घणी असांजी जान ठही वेंदी। गुरूअ चयोसि त जंहिं मुल्क में कंहिं तरह जो को बि कानून न हुजे, लाक़ानूनियत हुजे ऐं कंहिं बि शइ जे विच में का तमीज़ न हुजे, उन मुल्क में रहणु ख़तरे खां ख़ाली कोन्हे। इन जे करे इहा हमाकत न कर। बहरहाल हू गुरू खां भॼी वियो ऐं उन मुल्क में रिहाइश पज़ीर थियो। कुझु वक़्तु गुज़रियो त हुन ॾाढा खाॼा बि खाधा, खाधा पीता बि खाधा ऐं नेठि सॼे मुल्क में उहो तमामु घणो ॾंडो मोटो थी पियो, छो त हुन पंहिंजी जान ठाहिण जे लाइ ईअं कयो हुयो। कुझु वक़्त खां पोइ हिकिड़े माण्हूअ जो राति जो क़त्लु थी वियो ऐं उतां जी पुलिस वॾी कोशिशि कई, पर इन जे बावजूदु हुननि खे जेके क़ातिल हुया उहे हथु न अची सघिया ऐं उन माण्हूअ जा जेकी मालिक हुया उन्हनि बादशाह खां घुर कई त असांखे जान जे बदिले में जान खपे। बादशाह चयो त हिननि खे जान जे बदिले में जान खपे, सो तव्हां ईअं कयो त मुल्क में जेको बि ॾंडो माण्हू हुजे, ताज़ो मतारो माण्हू हुजे, उनखे फाही ते चाढ़ियो, जान जो बदिलो जान थी वेंदो। हुननि जॾहिं ॻोल्हा शुरू कई त उहो ई चेलो हुननि खे मिलियो जेको सभिनी खां मतारो हुयो ऐं उन चेले खे वठी आया फांसीअ ते चाढ़ण जे लाइ। जॾहिं उन गुरूअ जो इत्तेफ़ाक़ सां ॿीहर उतां खां गुज़र थियो त उन ॾिठो त हीउ मूं वारे चेले खे वथियूं पिया वञनि त पुछई त छा माजरा आहे? त चेले ॿुधायसि त हीअ माजरा आहे, हीअं क़त्लु थियो आहे ऐं उन जे खून बहा में मूंखे हीअ फांसी ते था चाढ़नि। त गुरू ॾाढो ॾाहो हुयो, सियाणप कई। उन्हनि सिपाहियुनि खे चई त हिन खे बाद में चाढ़िजो फाहीअ ते, सभ खां पहिरियां मूंखे फाहीअ ते चाढ़ियो। त उन्हनि पुछा कई त छो, तव्हांखे छाजे लाइ फाही ते चाढ़ियो? त उन गुरूअ चयो त हीउ अहिड़ो वक़्तु आहे जो हिन वक़्त में जंहिं बि माण्हूअ खे फाही लॻी त उहो सिधो जन्नत में हलियो वेंदो। इते अची जेको आहे पुलिस में थरथलो मची वियो त हर कंहिं माण्हू चयो त पहिरियां मूंखे, पहिरियां मूंखे, पहिरियां मूंखे। इहो हुल हंगामो सॼे मुल्क में शुरू थी वियो। वेंदे वेंदे ॻाल्हि बादशाह ताईं पहुती। बादशाह चयो त जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त इन जो जन्नत जो हक़दार सभ खां पहिरियां मां आहियां, तव्हां मूंखे फाहीअ ते चाढ़ियो। बादशाह खे फाही ते चाढ़े छॾियो ऐं मामिलो रफ़ा दफ़ा थी वियो। गुरू मौक़े वठी ऐं चेले खे वठी भॼी निकितो। सो तॾहिं चवंदा आहिनि त चरबट राजा, अंधेर नगरी चरबट राजा जो मिसाल तव्हां ॿुधो हूंदो त इहो ई मामिलो जेको आहे असांजी ज़िंदगी में हूंदो आहे। कुझु शयूं असांखे ॾाढियूं सस्तियूं नज़र ईंदियूं आहिनि, पर उन्हनि जो नुक़सानु असांखे सम्झ में बाद में ईंदो आहे। सो कंहिं बि अहिड़ी जॻह ते जिते तव्हांखे अहिड़ियूं शयूं नज़र अचनि थियूं त उते रहण खां परहेज़ करियो। उमेद करियूं था त तव्हांखे इहा नंढी कहाणी पसंदि ज़रूरु आई हूंदी। ईंदड़ वीडियो ताईं अव्हांजो पंहिंजो कादिर बख़्श कल्होड़ो अव्हां खां इजाज़त पियो घुरे। दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।